सभु तारीफ़ तुंहिंजे लाइ जंहिं जंहिं तुंहिंजी ज़ात मूंखे मरण खां पोइ ॿी ज़िंदगी ॾिनी। माना सुतो पियो मल्हासीं, मूंखे निंड में मौत अची वञे त केरु पुछण वारो का ख़बरचार हुई कोन हुई। त इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं तव्हां सुम्हण खां पोइ पंहिंजे घर जी हिफ़ाज़त चाहियो था, पंहिंजे जेको आहे सो इज़त ऐं आबरू जी हिफ़ाज़त चाहियो था, हिकिड़ो त इंसानी जा जेको आहे सो इंसानी ज़ात में नुक़सानु हुजे, को पाड़े वारो को माण्हू को अची नुक़सानु पहुचाए वञे, या जेको आहे सो राति जो को जिननि जो हमिलो थिए, जिन बि इंसान जे मथां हावी थी वेंदा आहिनि, या जेको आहे सो ॿी का मुसीबत अचणी हुजे, आसमानी आफ़त अचणी हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त राति जो जॾहिं सुम्हो त थांवनि खे ऊंधो करे सुम्हंदा कयो, गिलास खाइण पीअण जा थांव खारे में रखो त ऊंधा करे रखंदा कयो, सिधा करे न रखंदा कयो। छो जो अलाह रसूल फरमायो त सॼे साल में हिकिड़ी राति अहिड़ी हूंदी आहे जंहिंमें आसमान जे मथां जेको आहे सो मुसीबत नाज़िल थींदी आहे। जेकॾहिं तव्हांजा थांव खुलियल हूंदा त उहा उन्हनि थांवनि में पइजी वेंदी। उहा राति कहिड़ी आहे ख़बर न आहे, इन करे तव्हां एहतियातन जेको आहे सो थांव उपता करे रखंदा कयो। त आसमानी का मुसीबत अची सघे थी, या इंसाननि मां को नुक़सानु पहुची सघे थो, जिननि मां को नुक़सानु पहुची सघे थो निंड में। इन करे अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स सुम्हण खां पहिरियां हिकिड़ो दफ़ो आयतल कुर्सी, मिंटो बि कोन लॻंदो, जेके चङी तरह यादि हुजे न, मिंटो वॾो आहे पढ़ण में, लेटी करे पढ़े, विहाणे टेक लॻाए करे पढ़े। अल्लाह रसूल फरमायो जेकॾहिं को हिकिड़ो दफ़ो आयतल कुर्सी पढ़ी करे सुम्हंदो इन नियत सां त क़ुर जी आयत हाणे मां जेको आहे पंहिंजो पाण खे, पंहिंजे माल मिल्कियत घर खे अलाह जे हवाले कयां थो, अलाह से मां सुम्हां थो, हाणे मुंहिंजो इज़त आबरू घर सभु कुझु तुंहिंजे हवाले। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन आयतल कुर्सी जी बरकत जे करे, क़ुर जी हिकिड़ी आयत जे करे अलाह साईं आसमाननि खां फ़रिश्ता मोकिलींदो आहे, ऐं फ़रिश्तनि जो पूरो टोलो त अलाह साईं उन्हनि फ़रिश्तनि खे हुकुम कंदो आहे त हाणे हिन जे घर जो वञी घेराव कयो, हिन घर जो वञी सॼी राति चौकी जो, जेसि ताईं हिन महाराज अखि न खुले का बि जेको आहे मुसीबत हिन ते अचे त तव्हां फ़रिश्तनि जो कमु आहे हुनखे रोकणु, इंसान हुजनि जिन हुजनि, या जेको आहे ॿी का मुसीबत हुजे, अलाह जो हुकुम फ़रिश्ता करे था सघनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे माण्हू जेकॾहिं बच करे आयतल कुर्सी पढ़ी करे सुम्हंदो त अलाह साईं वरी ॿियो टोलो फ़रिश्तनि जो मोकिलींदो आहे। हिकिड़ा हेठि पिया वेठा आहिनि टोटीअ ते, अलाह साईं चवंदो आहे हाणे हिन बच करे पढ़ी आहे, वरी ॿियो टोलो वञो तव्हां बि हिन जी हिफ़ाज़त कयो वञे। उहे माण्हू जेकॾहिं टे चकर आयतल कुर्सी पढ़ी करे सुम्हंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अलाह साईं उन मोकिलियल फ़रिश्तनि खे वापसि घुराईंदो त हिन बहाने जेको आहे हाणे दंग करे छॾियो, हिकिड़ो दफ़ो पढ़ी, ॿियो दफ़ो पढ़ी, टियों दफ़ो पढ़ी, मां रब खे ॻाल्हि ॾाढी वणी वई, हाणे तव्हां सभु जेको आहे मोटी अचो, हिन जे घर माल इज़त आबरू हिफ़ाज़त मां रब पाण कंदुमि। तीअं मुंहिंजो दोस्त भाइरो बुज़ुर्ग, क़ुर जी हिकिड़ी हिकिड़ी आयतुनि जूं एॾियूं बरकतूं आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी सूरतुनि जूं एॾियूं बरकतूं आहिनि जो क़बर जे अज़ाब खां इंसानु बचे पियो, ऐं जेको आहे दुनियावी मुसीबत